अस्सलाम वालेकुम। सिंध वॉइस जे प्रोग्राम सिंध मॉर्निंग में अवां सभिनीनि खे दिल जी गहराइनि सां भलीकार। मां आहियां यसरा आख़ून। जीअं त नाज़रीन, पाणी ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत आहे। जिते पाणी आहे उते ज़िंदगी ख़ुशहाल आहे ऐं जिते पाणी न आहे उते ज़िंदगी तमामु घणी ॾुखी थी वेंदी आहे। इन ई सिलसिले में असां सां गॾु वीडियो लिंक ते शकील जामरी मौजूदु आहिनि ख़ैरपुर खां, जिते हू ॿुधाए रहिया आहिनि त साफ़ पाणीअ जी खुट सबबि शहरनि जी ज़िंदगी तमामु वॾे मसइले में पइजी चुकी आहे ऐं उन मसइले खे हल करण लाइ कहिड़ा क़दम खणी रहिया आहिनि इंतिज़ामिया। इन लाइ वधीक ॼाण वठंदासीं असांजे रिपोर्टर शकील खां। जी शकील, असांखे ॿुधाइजो त ख़ैरपुर में पीअण जे पाणीअ जी खोट जी मौजूदा सूरत हाल छा आहे? वॾी महिरबानी। तव्हां ख़ैरपुर जे इन अहम इशू या ख़ैरपुर जे शहरनि जो जेको तमामु अहम मसइलो आहे उन ते जेको आहे टाइम ॾिनो आहे। यकीनन ख़ैरपुर जा जेके शहरी आहिनि, ख़ैरपुर जा जेके रहवासी आहिनि, उहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेको आहे इन अहम मसइले खे जेको आहे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ख़ैरपुर में जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ख़ैरपुर ज़िलो जेको आहे सिंध जो अहम ज़िलो आहे ऐं हितां जी जेका आबादी आहे ख़ैरपुर ज़िले जी 30 खां 35 लख जी जेको आहे दरमियान ॿुधाई वेंदी आहे सरकारी अखरनि मूजिबि। ऐं उन हवाले सां जेको आहे हिते जेके पीअण जे पाणी जे हवाले सां स्कीमूं आयूं आहिनि, अरबे जूं स्कीमूं जेको आहे आयूं आहिनि ऐं करोड़े रुपयनि जी जेका आहे उहा हर महीने जी बजेट जेको आहे ख़ैरपुर इंतिज़ामिया खे मिलंदी रही आहे, ईंदी रही आहे। अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जे दौरे हुकूमत में ख़ैरपुर में अवाम जी बहितरी जे लाइ जेको आहे पीअण जे पाणी जी स्कीमूं जेको आहे उहे ॾिनियूं हुयूं, पर उहे जेको आहे इंतिज़ामी नाअहली या जेको आहे करप्शन सबबि जेको आहे अवाम जे लाइ बेफ़ाइदा बणियल आहिनि। ख़ैरपुर जी अवाम तरफ़ां पीअण जो जेको पाणीअ जो मसइलो आहे उन जे हल जे लाइ केतिरा ई भेरा एहतजाज रिकॉर्ड कराया विया आहिनि, पर उन बावजूद हीउ जेको मसइलो आहे पीअण जे पाणी वारो उहो साॻिए ई तरीक़े सां बरक़रार आहे ऐं ख़ैरपुर इंतिज़ामिया उनखे जेको आहे हल करण में मुकमिल तौर ते असांखे नाकाम नज़र अची रही आहे। ख़ैरपुर जेकॾहिं ख़ैरपुर हेडक्वार्टर जी ॻाल्हि कजे, ख़ैरपुर ज़िले जो जेको हेडक्वार्टर आहे ख़ैरपुर शहर जेको मीरवा कैनाल ते जेको आहे क़ाइमु आहे ऐं मीरवा कैनाल ख़ैरपुर शहर जे विच मां जेको आहे गुज़रंदो आहे ऐं मीरवा कैनाल जे कप ते ई जेको आहे जेके वाटर सप्लाई जूं स्कीमूं आहिनि उहे क़ाइमु कयूं हुयूं ऐं इंतिज़ामिया जेको आहे जेके ख़ैरपुर जा शहरी आहिनि उन्हनि जे घरनि ताईं वाटर सप्लाई जो पीअण जो मिठो ऐं साफ़ पाणी पहुचाइण में नाकाम बणियल आहे, जंहिंजे करे जेके ख़ैरपुर जा शहरी आहिनि उहे मजबूर थी करे या त जेको आहे पैसनि एवज़ पीअण जो मिठो पाणी ख़रीद करे पी रहिया आहिनि या वरी जेको आहे कूलर खणी परे परे खां पीअण जो पाणी भरे अचण ते मजबूर बणियल आहिनि। ॾिठो वञे त ख़ैरपुर जो जेको जर जो पाणी आहे उहो सैंखियो हुजण सबबि जेको आहे ज़हरीलो बणियल आहे ऐं जंहिंजे करे जेको आहे जेके ख़ैरपुर जा शहरी आहिनि, ख़ैरपुर जी जेका आबादी आहे हेपाटाइटिस हुजे या ॿियूं जेके अहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं आहिनि उन्हनि जे वर चढ़ी वई आहे। ख़ैरपुर जा लखे जेके रहवासी आहिनि उहे हेपाटाइटिस समेत ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में वठिजी चुका आहिनि। उन हवाले सां जेको आहे जेतोणीक सिंध हुकूमत चूंडियल नुमाइंदनि या इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे वक़्तनि फ़वक़्तनि वॾियूं दावाऊं त पंहिंजो कंदा रहिया आहिनि, पर अमली तरह सां जेको ॾिठो वञे त इहो मसइलो
जीअं जो तीअं क़ाइमु आहे ऐं इन में जेको आहे मसइले हल करण में असांखे चूंडियल नुमाइंदा सिंध हुकूमत या जेके हितां जा इंतिज़ामी अमलदार आहिनि उहे कामयाबु थींदे असांखे नज़र नथा अचनि पिया। जी ॿुधाइजो त शहर जा कहिड़ा इलाइक़ा सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि? ख़ैरपुर जे सभ खां वधीक मुतासिर जेकॾहिं इलाइक़नि जी ॻाल्हि कजे त ख़ैरपुर जो जेको ओभर साइड वारो जेको इलाइक़ो आहे जेको आहे पहाड़नि वारो या टकर वारो इलाइक़ो सॼो ईंदो आहे या जेके घाड़ वारा जबल सॼा ईंदा आहिनि उहो इलाइक़ो जेको आहे सभ खां वधीक मुतासिर आहे। हिन शदीद गर्मी में उतां जा जेके रहवासी आहिनि उहे वीचारा नंढा ॿार हुजनि वॾा हुजनि पका हुजनि पोड़ा हुजनि उहे सभु पाणी जे लाइ जेको आहे परे परे खां पाणी भरे अचण ते उहे मजबूर हूंदा आहिनि। ऐं ईअं जेकॾहिं ॻाल्हि कजे त जेको रेगिस्तान वारा इलाइक़ा आहिनि जेको वारियासो इलाइक़ो आहे उते बि जेको आहे इहा साॻी सूरत हाल आहे। उते जा बि रहवासी इन बुनियादी ज़रूरत पीअण जे मिठे पाणीअ जे लाइ साॻी सूरत हाल खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं उहे बि जेको आहे परे परे खां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। न सिर्फ़ु उतां जा रहवासी इंसान बल्कि उन्हनि इलाइक़नि में जेके जानवर या पखी आहिनि उहे बि इन पाणी वारो जेको मामिलो आहे उनजे करे परेशान हूंदा आहिनि। ऐं गर्मियूं जेकॾहिं ईंदियूं आहिनि त उतां जा जेके जानवर आहिनि उतां जे रहवासियुनि जा पालतू जानवर हुजनि या जंगली जानवर हुजनि या जेको आहे उतां उते जेके पखी आहिनि उहे पिणु जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थींदा आहिनि ऐं उते जेको आहे इन्हनि जानदारनि जो जेको मौत जो सिलसिलो आहे उहो पिणु वधी वेंदो आहे। जी शकील, असांखे ॿुधाईंदा हलो त छा पाणीअ जी फ़राहमीअ जेका आहे उहा फ़नी ख़राबियुनि जे सबबु आहे या इंतिज़ामिया जी नाकामी सबबु? हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा हिन बहरान ते या हिन मसइले जे हल करण जे लाइ असांखे के अमली तरह ख़ासि क़दम खणंदे नज़र न पई अचे ऐं जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा हितां जा आहिनि उहे पंहिंजो सिंध असेंबली हुजे या पंहिंजो जेको आहे क़ौमी असेंबली हुजे जेकॾहिं अवल त उहे ख़ामोश हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं कॾहिं ॻाल्हाइण जी ज़हमत कंदा आहिनि त उहे पंहिंजो जेको आहे वॾियूं वॾियूं दावाऊं कंदे नज़र ईंदा आहिनि पर अमली तरह हिते जेको आहे हुननि की हितां जी इंतिज़ामिया सां या हितां जे जेके लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि सां का सीरियस जेको आहे का मीटिंग या को लाहे अमल जेको आहे असांखे जुड़ंदे नज़र न पियो अचे। तंहिं करे जेको आहे हितां जे शहरनि जो अक्सर इहो चवणु हूंदो आहे त हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा जेको आहे इन आम मसइले ते इन बुनियादी मसइले ते जेको आहे सीरियस कोन्हे का जंहिंजे करे ही मामिलो जेको आहे असांखे जल्द हल थींदे जेको आहे नज़र न पियो अचे। छा मुतासिर इलाक़नि में टैंकरनि या मुतबादिल ज़रिए सां पाणी फ़राहम कयो पियो वञे? ॾिसो हिते ख़ैरपुर जहिड़े शहर में टैंकरनि वारो निज़ाम त एतिरो जेको आहे न आहे या कामयाबु न थी सघियो आहे छाकाणि त कराची जहिड़े वॾे शहर में टैंकरनि ज़रिए त पाणी फ़राहम थी सघे थो पर ही ख़ैरपुर जेको आहे को मेगा सिटी न आहे कराची जहिड़ो गचियल आबादी वारो त न आहे पर पोइ बि जेको आहे एतिरो नंढो शहर बि कोन्हे को। हितां जी आबादी बि जेको आहे आबादी ऐं पखेड़ जे लिहाज़ सां ही सम्झो जेको आहे अहम ऐं मालामाल ज़िलो आहे। हिते जेको आहे टैंकरनि जे बजाए जेके मुतबादिल ॿिया ज़रिया आहिनि उन्हनि ज़रिए शहरी या जेके ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि उहे पंहिंजो जेके जीअं चिंकी रक्षा आहिनि हिते गॾा गाॾा बि इस्तेमालु थींदा आहिनि ऐं हीअ जेको आहे मोटरसाइकिलियूं या ॿिया मुतबादिल जेके गाॾियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे कमर्शियल तौर ते पाणी विकिरो थींदो आहे जेको आहे कूलरनि में या जेके जरियूं आहिनि प्लास्टिक जूं उहे जेको आहे उन हिसाब सां उहो रोज़ानो जे बुनियाद ते विकिरो थींदो आहे ऐं शहरी उहे पैसनि एवज़ ख़रीद करे जेको आहे हिते इस्तेमालु कंदा आहिनि। जी नाज़रीन, जीअं त अव्हां शकील जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी त ख़ैरपुर में जेको पाणीअ जी खोट जे सबबु मसइला पैदा थिया आहिनि उन्हनि में शहरनि जी छा सूरत हाल आहे ऐं शहरी कहिड़ी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।
जी नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे अॼु असां सां गॾु जेके मुअज़्ज़ज़ शख़्सियतूं मौजूदु आहिनि उहे तमामु घणो कमु कयो आहे उन्हनि पंहिंजनि फील्ड्स में। पर मां सम्झां थी त अॼु जेको गुफ़्तगू असां उन्हनि सां कंदासीं, ॻाल्हियूं असां उन्हनि सां कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जी जर्नीज़ जे बारे में, त अॼु जो शो प्लीज़ मिस न कजो। तव्हांखे ॾाढो मज़ो अचण वारो आहे। जो की अगरि मां ईअं चवां त इहो टोटली शो विमेन एम्पावरमेंट ते आहे त उहो ग़लति कोन्हे। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि हिकिड़ी अहिड़ी ख़ासि महिमान जो तारुफ़ कराईंदी हलां जेके कल्चरल या ट्रेडिशनल ड्रेस डिज़ाइनर बि आहिनि, कल्चरल एम्बेसडर आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट पिणु आहिनि। पर उन्हनि सां गॾु गॾु हू हेरिटेज खे बि प्रिज़र्व करे रहियूं आहिनि ऐं पंहिंजे कम सां गॾु जेके कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि खे बि एम्पावर करे रहियूं आहिनि। त असां सां गॾु तव्हां सम्झी त विया हूंदव त केरु आहिनि, अतिया इस्माइल साहिबा। अस्सलाम वालेकुम अतिया। वालेकुम सलाम। कीअं आहियो? थैंक यू ठीकु सो आहियो? मच। तूं तमामु सुठो तारीफ़ करायो मुंहिंजो। महिरबानी। मां तारीफ़ न कयो, तव्हांजो पंहिंजो कमु आहे जेको Thank you. तव्हांखे यूनिक कयो आहे उन ऐं महिरबानी तव्हांजी, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, असांजे सॾ ते आया आहियो। थैंक यू सो मच। भली कार तव्हांखे। मोस्ट वेलकम। अच्छा, इहा त थी वई असांजी पहिरीं महिमान। नाज़रीन, असां सां गॾु जेका ॿी हिकिड़ी ख़ासि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सियासी मैदान में तमामु घणो कमु कयो आहे, जिते मां सम्झां थी त औरतूं या असांजूं न्याणियूं घरनि में न निकिरी सघंदियूं हुयूं ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि सभिनीनि सिंध जी औरतुनि खे शऊर ॾिनो, हिकिड़े प्लेटफॉर्म ते आंदो। असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि शहनाज़ राहू साहिबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो मैडम? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? महिरबानी अव्हां जी, अव्हां असांजे प्रोग्राम में आयो। थैंक यू। ऐं अॼु महिरबानी घुरायो तव्हां असांखे। महिरबानी। ऐं अॼु मां सम्झां थी त तव्हांजी जेका जदोजहद आहे न उहा असांजूं जेके न्याणियूं या असांजूं जेके औरतूं ॿुधी रहियूं आहिनि उहे ज़रूरु हिन शइ खे ॿुधनि ऐं उन मां सिखण पिणु जेके तव्हांजी जदोजहद रही आहे हिकिड़े सियासी मैदान में। त मां तव्हां खां ई सवाल पुछणु शुरू कयां थी त तव्हां जो की न्याणी आहियो शहीद फाज़ल राहू साहब जी, त उन हवाले सां तव्हांजे फादर जी शख़्सियत तव्हां ते केतिरो असरअंदाज़ थिया आहियो? ऐं ॾिसो तव्हां त मुंहिंजो पीउ जेको आहे शहीद फाज़िल, त उहो शुरूअ खां सियासत में हो। सियासत उनजी आई त ग़रीब आवाम जे लाइ ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ, पोरित माण्हुनि जे लाइ हुन कमु कयो। उन लाइ हुन जेलनि में वियो, जिदोजहद कई ऐं ग़रीब हारी पोरितनि जे लाइ। उहो सॼो उनजो इहो मक़सदु हो हुननि जे लाइ त भई हीउ जेको निज़ाम आहे, हीउ सिस्टम आहे जंहिंमें ग़रीब माण्हू पोरित आवाम पीड़िजे थो ऐं ग़रीबनि खे हक़ नथा मिलनि, हारियुनि खे हक़ नथा मिलनि, सरमाएदारी निज़ाम आहे उनखे ख़तमु कजे ऐं अहिड़ो निज़ाम आणिजे जंहिंमें ग़रीब माण्हुनि ऐं पोरित माण्हुनि खे हक़ मिलनि। त उन में उहो जेको इनक़िलाबी निज़ाम जेको आणणु चाहियो ते उन में इहो बि हो उन में त औरतूं बि हुन में कमु कनि। हिकिड़ी ॻाल्हि त हू इनक़िलाबी हो, सियासी हो, हुनजी सोच जेका सा वसी हुई ऐं हुन असांखे पंहिंजे घर में उहा ई तरबियत ॾिनी त तव्हां जेको आहियो सो माना हिकिड़ी औरत न, छोकिरियूं न, मतिलबु औरत आहियो पर तव्हांखे ख़ुदि हिकिड़ी अहिड़ो बहादुर ऐं बुर्दबार थियणो आहे जो अॻिते हली तव्हां ख़ुदि इहे जेके जिदोजहदूं आहिनि, जेके इनक़िलाबी जिदोजहदूं आहिनि, जीअं औरतुनि जिन में कमु कयो आहे बहादुरीअ सां उहो कमु करियो। ऐं उन तहरीक जेका हुई उहा तहरीक हुई उन में औरतुनि जो वॾो किरदारु हो। तव्हां ॾिसो वियतनाम हो, चीन, रूस इनक़िलाब आया उन वक़्तु इहो ई हो त भई उन तहत ई निज़ाम जेको आणिजे, इनक़िलाब आणिजे जंहिंमें ऐं इहो सरमाएदारी निज़ाम ख़तमु थिए। त उन में पोरित माण्हुनि कमु कयो हो, इनक़िलाबी तनज़ीम हुयूं। त हिन तनज़ीम में बि जेको आहे सो त हारी शागिर्द मज़दूर उन सां गॾु औरतूं हुयूं। त उन्हनि लाज़मी हो त जेके असांजा अॻुवान हुआ जीअं त असांजे हिन पार्टीअ में इहो ई हो त भई पहिरीं कमु पंहिंजे घर खां शुरू कजे। तीअं शहीद फाज़िल पंहिंजी घर खां पहिरीं शुरूआत कई। उन ई असांखे जेको आहे सो तइलीम ॾिनी ऐं अॻिते आंदो, एम्पावर कयो त भई ठीकु आहे तव्हां निकिरो, आज़ादु थियो, हलो ऐं ॿियनि औरतुनि खे सुजाॻ करियो। पोइ इहो ई हो जो असां उन तहत उन तमामु असांखे माना एतिरी हिमत ऐं बुर्दबारी ॾियारी जो असां अॼु सम्झूं था त अॼु जो स्टेज ते आहियूं जेतिरो बि आहियूं उहो असांजे पीउ जी ऐं शहीद फाज़िल जी जेका आहे सा उन जी रहनुमाई हुई, उन जी जेका आहे सा उन जे करे असीं अॼु असीं हिन मक़ाम ते आहियूं। मैडम, मां तव्हांखां हिकिड़ो ॿियो बि हिन सां गॾु सवाल पुछंदी हलंदसि त तव्हां जीअं सिंधियाणी तहरीक जे फाउंडर
पिणु रहियूं आहियो ऐं उन सां गॾु हिकिड़ी लिटरेरी फिगर बि आहियो, सिंधी पॉलिटिकल तव्हांजो बैकग्राउंड रहियो आहे, त तव्हांजे फादर त तव्हांखे एम्पावर कयो, पर तव्हां छा थियो सम्झो त छा तव्हां उन औरतुनि खे गॾु करण में कामयाबु थियूं? हा ॾिसो न, उन वक़्तु जंहिं वक़्तु असां कमु कयो उन तमामु हालतूं ख़राबु हुयूं, एतिरियूं ख़राबु हुयूं जो औरतूं जेको हुयूं से माना घर खां ॿाहिरि कोन निकिरंदियूं हुयूं, ऐं ॿारहाड़ी जूं औरतूं त ठहियो पर शहर जूं औरतूं खे बि एतिरी आज़ादी कोन हुई। ऐं हीअ त असांजो जेको कमु हो उहो कमु हो औरतुनि, ग़रीब औरतूं जेके हारियाणियूं औरतूं जेके उन्हनि हारियुनि जूं हुयूं, मज़दूरनि जूं हुयूं, पोरितनि जूं औरतूं हुयूं, उन्हनि खे शौर ॾियारिजे, उन्हनि खे शौर ॾियारिजे, उन्हनि खे जेको आहे सो बाशौर कजे, उहा उन्हनि खे पंहिंजी हक़नि जी ख़बर पवे। जीअं त जेसिताईं औरतुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर नथी पवे तेसिताईं हो त उन में कमु नथे करे सघियूं। त असां बिल्कुलु जॾहिं असां शुरूआत कई ऐं त असां उन्हनि ॻोठनि में वियासीं, असां उहे ॻोठ हुआ जेके जेके बिल्कुलु पोइते पियल ॻोठ हुआ, जेके जिते ज़रूरत हुई उते असां यूनिट खोलिया ऐं उन्हनि औरतुनि खे असां गॾु कयो। हर जॻह ते असांजो यूनिट हो, ज़िले लेवल ते, तहसील लेवल ते, ऐं सभिनी ते यूनिट, ॻोठ ॻोठ में यूनिट हो ऐं औरतूं गॾु थींदियूं हुयूं। उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ो त असां पहिरियां ई त इहो त असांखे तइलीम जो, त उन्हनि खे तइलीम ॾियारिजे। तइलीम में असां इहो कयो, जेके वॾियूं औरतूं हुयूं उन्हनि खे असां घरनि में बाक़ाइदे पढ़ाइणु शुरू कयो, जिन खे तइलीम कनि खे। ॿियनि जेके छोकिरियूं हुयूं, जेके नंढियूं नंढियूं छोकिरियूं, उन्हनि जी कोशिशि कईसीं त उहे अॻु में स्कूल में वञनि, उते स्कूल खुलनि ऐं उन्हनि जे माइटनि खे उहो उत्साह जे, उन्हनि माइटनि ते असां ज़ोर विधो त उहे छोकिरियूं पढ़नि ऐं उन्हनि छोकिरियूं उहे पढ़ियूं, वयूं स्कूलनि में वयूं, पोइ कॉलेज में वयूं, पोइ नौकिरियूं थियूं कनि हाणे। ऐं त असां सम्झूं था त उन्हनि औरतुनि खे जेको गॾु करण में जेको असांजो मक़सदु हो उन में असीं कामयाबु थियासीं। बिल्कुलु ईअं ई रहियो, जो की औरतुनि ते कमु करणु तमामु ॾुखियो आहे, ख़ासि करे असांजी हिन सोसाइटी में। पर ज़ाहिर आहे तव्हां पाण ई औरत थी करे पंहिंजे पीउ जी मदद सां या पंहिंजे पीउ जे हौसले सां उहो मंज़िलूं माणियूं ऐं तव्हां इहो बहितरीनु अमल कयो जो तव्हां ॿियनि नियाणियुनि खे बि एम्पावर कयो। तमामु बहितरीनु। अच्छा आदि, हाणे तव्हांजी तरफ़ था हलूं, असां वेट था कयूं त अतिया इस्माइल जी कहिड़ी नई कलेक्शन थी अचे, कॾहिं थी अचे। भला इहो अॼुकल्ह फैशन डिज़ाइनर्स जो त घणो ट्रेंड हली रहियो आहे, हर को जेको आहे सो ट्रेडिशनल ऐं कल्चरल ड्रेसिस ठाहे थो ऐं उन जा सुठा ड्रेसिस बि हुजनि था, पर अतिया इस्माइल जी कलेक्शन जेका आहे उहा भला कीअं यूनिक कजे? यूनिक कोशिशि कंदा आहियूं, छो जो जेकॾहिं जिते ट्रेडिशनल लफ़्ज़ थो अचे न त उहा हिकिड़ी टिपिकल असांजी जेका ड्रेस दिमाग़ में अचे थी, जेके बर्थ था थियनि जहिड़े स्टाइल सां आहिनि। बल्कि असल में ॻोठाणी जेका असली पहिरी वेंदी आहे ड्रेस, उनखे असां ट्रेडिशनल चवंदा आहियूं। शुरू त असां ईअं कयोसीं त सेम उहा शइ आणिजे ऐं उहा ई जंहिंजे करे मशहूरु थी या जंहिंजे करे सेम उहा शइ हुजे। हाणे जदीद दौर में इहो आयो आहे त कमु त उहो हुजे सॼो ट्रेडिशनली सही, पर लुक उनजी मॉडर्न हुजे। सो हाणे कोशिशि कई आहे त बक़ौल तव्हांजे त मुंहिंजी थोरी डिफरेंट आहे, त अञा उनखे वधीक डिफरेंट करण लाइ नई जनरेशन खे पाराइण लाइ थोरी लुक उनजी फ्यूजन करणी पवंदी, थोरो सो यूनिक उनखे। बिल्कुलु, हा, कोशिशि इहा आहे त हाणे उन ते कमु कजे। मतलब रंगनि जी जोड़ तोड़ थी हुजे हिन में ऐं भर्तन जी, ऐं कहिड़ा कहिड़ा थोरा टाका त बते ॿुधाए असांखे। बिल्कुलु सही था चओ। जेको रंग ट्रेडिशनल जेकॾहिं रंग चइजनि न त उहे जेके असली शार्प कलर हूंदा आहिनि, मतिलबु गुलाबी आहे त सफ़ा गुलाबी, हेड्रो आहे त गुलाबी। जेका असां मॉडर्न दौर में ॾिसूं था त हिकिड़ो लाइट कलर्स आहिनि, उन्हनि में टिपिकल उहा शइ हूंदी आहे। हाणे सॼी सिंध में कमु थिए थो, इवन सॼे पाकिस्तान जो कमु असां गॾु कयो आहे, जंहिंमें बर्थ हर क़िस्म जा अचनि था, चइनी सूबनि जा अचनि था पिया, पर सिंध जा वरी के ख़ासि इन करे आहिनि छो जो असां ॻोठ ॻोठ वञी उहे कयासीं त सिंध में शीशो, हुरमुच, कुंडी ऐं इहे तमामु घणा भरिया था वञनि ऐं उन्हनि मां बेशुमार डिज़ाइनियूं निकिरनि थियूं। सो कोशिशि इहा कंदा आहियूं त जेके कम थियनि था, बर्थ थियनि था, त कपिड़ो बि ओड़ो ई ब्राइट कलर जो कजे जीअं उहे रंग उन ते खॼनि। सो मूंखे पर्सनली टुक जो कमु ॾाढो वणंदो आहे। हा, टुक जो कमु। अच्छा, टुक जो असुल कमु जेको ड्रेसुनि में न हूंदो, इहो अवल असांजी टिपिकल सिंधी जेका रिली हूंदी आहे उहा थींदी आहे। उनखे असां हाणे ड्रेसुनि में आंदोसीं त वरी उहो रिलीअ खां बि वधीक
मशहूरु मशहूरु थियो थी वियो, हा बिल्कुलु। सो तमामु घणो आयो आहे हाणे उन में इलाही जिद्दत अची वई आहे ऐं ख़ासि करे यंग छोकिरियुनि जे लाइ उहे असां शॉर्ट शर्ट्स बि ठाहियूं था जंहिं ते टुक जो कमु वरी टुक सां गॾु शीशे जो कमु मतिलबु मां वरी इहा कोशिशि कई आहे त जेके बि बर्थ आहिनि सभिनी खे वरी हिकिड़ी ड्रेस में बि पोइजे सो उहा पोइ इहो त वॾो यूनिक थो थी वञे हा वॾो क्रिएटिव कमु आहे त तव्हां मतिलबु हर क़िस्म जो जे भर्त हिकिड़े ई कपिड़े ते खणी था अचो, महिनत बि हिन में करणी आहे। ऐं इहा मज़ो तॾहिं आहे न त हिकिड़ो मुश्किल टास्क जेको आहे उहो आणिजे जेका सफ़ा नई लुक हुजे। जीअं हिकिड़े ड्रेस में तव्हां सभु रंग ॾिसो, कपिड़नि जा रंग त हूअं बि हूंदा आहिनि पर जेको कमु थो थिए पियो ऐं उन हिकिड़ी ड्रेस जे लाइ 3-4 शहरनि में वञिणो पवे, बल्कि सॼी सिंध में थो थी वञे। अच्छा उन खां पोइ वरी सॼी सिंध जो बर्थ वरी बि ॿियनि शहरनि में मशहूरु आहे पर असांजे थर जो जेको कमु आहे उहो वरी असां सॼे सिंधी शहरनि जे कमनि मां वधीक यूनिक आहे। भला थर में स्पेशल कहिड़ो जेको आहे सुगड़ो चइजे जेको कमु आहे उहो वधीक पाइजे थो या कपिड़नि ते वधीक सुठो थो लॻे सूट? अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेको थर में कमु थिए थो उहो सॼी सिंध में नथो थिए पियो, उहो थर में थो थिए। थर में पोइ इलाही शहर था अची वञनि। वरी जेकॾहिं सिंध जो ॿियो तव्हां बर्थ ॾिसो हुरमिच आहे शीशो आहे उहो वरी ओवरऑल सॼी सिंध में थिए थो, कराची खां वठी कश्मीर ताईं उहो थिए थो। पर हो जेका आहे न स्पेशलिटी आहे उहो ख़ासि करे सन्हो टाको जेको कचो टाको थो थिए पोइ वरी उहो शीशो बि अची थो वञे, उन में वरी ॿिया अची था वञनि, कोडियूं थियूं अची वञनि, उहा शइ यूनिक आहे, उहा लाजवाब आहे। ज़बरदस्त। बसि पोइ माना मां हाणे इंतज़ारु कयां त इहा कलेक्शन जेका नई अचे थी हुन में मां पंहिंजो वॻो ज़रूरु ठाराईंदमि हिन कलेक्शन में। सो नाज़रीन नज़र रखंदासीं अतिया जी कलेक्शन ते। सो तमामु सुठो बहितरीनु दिलचस्प गुफ़्तगू थी रही आहे। हिकु तरफ़ असां वटि सियासी मैदान आहे त ॿिए तरफ़ असां वटि डिज़ाइनिंग जा खोड़ सारा आइडियाज़ आहिनि। सो हलूं था अदी जी तरफ़। त अदी शहनाज़ तव्हां मूंखे इहो ॿुधायो त 1982 में जेका सिंधियाणी तहरीक क़ाइमु थी तव्हां हुनजी सदर रहिया आहियो, ठीकु आहे। हिकिड़ो त इहो ख़्यालु कीअं आयो त इहा तहरीक हुजणु घुरिजे, ॿियो त उन वक़्तु तव्हां जीअं ॿुधायो त औरतुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आणणु तमामु घणो ॾुखियो, चाहे उहे शहर जूं हुजनि या ॻोठाणियूं हुजनि। वरी साॻियो ई साल खनि खां पोइ जॾहिं 82-83 में MRD जी तहरीक शुरू थी त उहो जेको नयो चैलेंज तव्हांजे साम्हूं आयो उनखे तव्हां कीअं फेस कयो? ॾिसो न असांजी जेका कमु हो इनक़िलाबी कमु हो या तनज़ीमी कमु हो उहो अॻे खां ई शुरू हो। जीअं तव्हां ॾिसो त असां मुंहिंजी पंहिंजूं जेको आहे न असांखे बाबा जॾहिं हुन कम में शरीक कयो तॾहिं मुंहिंजूं पंहिंजूं कहाणियूं लिखियलु आहिनि। 77 में वरी तहरीक रिसालो निकिरंदो जंहिंमें मुंहिंजो लिखियलु आहिनि। मुंहिंजे पुफी हुई जेका मुंहिंजी उहा बि उन कम में शरीकी उन जूं कहाणियूं उन में तहरीक रिसाले में आहिनि। त जीअं ई असांखे पंहिंजे बाबा गरजाणी में हिननि में शरीक कयो कम में त असां हिन कम में लॻी वियासीं। तंहिंखां सवाइ असांजी अलॻि जेका हुई अहिड़ी कमेटी बि हुई, खुफ़िया कमेटी हूंदी जेका कमु कंदी हुई औरतुनि ते, ऐं उन में असीं पंहिंजो हिकिड़ा जेको लाइ अमल हूंदो असांजो औरतुनि जे लाइ उहो मोकिलींदासीं त उहो कमु असांजो थियल हो। तंहिंखां पोइ जॾहिं MRD तहरीक हली त हिकिड़ो त इहो त उहो मुक़ाबिलो हो ज़ियाउल हक़ सां MRD तहरीक, ऐं हूअं बि असांखे ज़रूरत हुई त असांजूं औरतूं उन इनक़िलाबी तनज़ीम में हुजनि ऐं उहे कमु कनि। जॾहिं त असांजे हिन तनज़ीम में SSTV हारी तहरीक हुई, सुजाग ॿार तहरीक, ऐं इहे सभु हुयूं जेके माना पंहिंजी लेवल ते उन्हनि कमु कयो पिए। असांखे ज़रूरत हुई त औरतूं जेके आहिनि से पंहिंजो उन्हनि खे बि हिकिड़ो पंहिंजो प्लेटफार्म हुजे जंहिं ते उहो कमु कनि, ऐं त पोइ असांखे उहो प्लेटफार्म जोड़णो पियो। जोड़ो इन करे पियो जो उन वक़्तु असांखे ख़ुदि हिकिड़ी माना ज़रूरत हूंदे बि असांखे ॿियो जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी आई, मुल्क में सफ़ा माठार छाइजी वई, कुझु बि कोन, कोई कखपन बि कोन थिए चुरियो, 10-15 माण्हुनि ते गॾु थियण जी पाबंदी हुई। उन वक़्तु शहीद फाज़िल जेको आहे उन जेको आहे सो राहूकीअ में हिकिड़ो हारी कॉन्फ्रेंस कोठाई त उन वक़्तु छा हो त हू माण्हुनि खे गॾु करण ते त बिल्कुलु पाबंदी हुई। त हुन DC खां परमिट वरिती, बदीन DC खां परमिट वरिती त मूंखे जेको आहे सो पुट जो अक़ीक़ो करिणो आहे। हाणे उहो अक़ीक़े जी परमिशन ते राति विच में थी वई, राति विच में हारी कॉन्फ्रेंस थी वई। तंहिंखां पोइ हुननि जेको ख़बर जॾहिं उन्हनि खे पई त हू फ़ौज अटाला भरे आई, सभिनी माण्हुनि खे गिरफ़्तार कई, ऐं उन गिरफ़्तार में बाबा खे त गिरफ़्तार कयूं हैदराबाद मां, भाउ मुंहिंजो अदा सिद्दीक़ हो
उनखे शहर गोलाची मां गिरफ़्तार कयूं, ॻोठ सॼे ते छापो हयूं, बिल्कुलु जेको जिते हुते ते उन में असांजो इहो असलो जेको बि हथियार हुआ लेसन वारा उहे खणी विया। उन वक़्तु जेको बि मवाद हो जेको गॾु थियल हो उहो बि उन्हनि खयो, एतिरे क़दुरु जो सॼो घरु माना उथलाए पुथलाए सॼो घरु सभिनी उन्हनि खयो, माना एतिरो उन्हनि छापो हयो। त हाणे इहो सॼो जेको हो त इहो हुई पार्टीअ जी हिकिड़ी, इन में सम्झूं था त असांजी पार्टी जेका हुई मज़बूत हुई ऐं उनजो कमु अहिड़ो स्ट्रांग हो। ऐं त उन तहत उन्हनि केतिरनि उन दौरनि में जेके असांजा माण्हू हुआ, अवामी अॻुवान हुआ ऐं कारकुन हुआ, उन्हनि जो कमु हो उन्हनि खे गिरफ़्तार कयो पिए वियो, उन्हनि खे टार्चर बि कयो। इन साॻी इन में उनखे कोड़ा लॻा, 4 माण्हू 5 8 माण्हू हुआ जिन खे बदियुनि में कोड़ा लॻा। ऐं त उहो जेको कमु हो त हलियो पिए। हाणे उन तहत असांखे जॾहिं MRD वारी तहरीक जेका जुड़ी त औरतुनि जो कमु अॻे ई हलंदो हो। ऐं पोइ असांखे ज़रूरत पई त असीं सिंधाणी तहरीक औरतुनि जे तहत तंज़ीम खे नालो ॾियूं, नालो असां सिंधाणी तहरीक ॾिनो, कमु असांजो अॻु में बि शुरू हो। ऐं तंहिंखां पोइ वरी असां जेको उन वक़्तु जेको हैदराबाद में जलसा जुलूस कया त असांजूं जेके औरतूं गिरफ़्तारीअ लाइ आयूं से असांजूं ॻोठनि मां हुयूं, उहे बिल्कुलु ज़िलनि मां हुयूं, जिते असांजो कमु थियल हो, बदियुनि मां हुयूं ऐं ठटे मां हुयूं, बदियुनि मां हुयूं, दड़े मां हुयूं, जुंगशाई मां हुयूं। ऐं इहे असांजी छोकिरियूं हुयूं जी बिल्कुलु नंढियूं वॾियूं औरतूं जिन में सभा 50 60 ताईं बि हुयूं, त वरी 10 12 सालनि ताईं छोकिरियूं बि हुयूं, हर एज ग्रुप हर एज जूं छोकिरियूं हुयूं। ऐं त पोइ उन्हनि में त पोइ उन लाइ असां जेको आहे सो इहो बिल्कुलु जॾहिं अगस्त में 83 जी अगस्त में हली तहरीक 14 अगस्त ते, ऐं वरी असां सेप्टेंबर में इहा शुरूआत कई सिंधाणी तहरीक जे गिरफ़्तारियुनि जी। त उन में पहिरीं जेको असांजे गिरफ़्तारी ॾिनी उहा हुई चाहे रसूल बख्श पलियो साहिब जी, चाहे रसूल बख्श जी भेण हुई गुलाम फातिमा पली जो, उन गिरफ़्तारी ॾिनी। छो त असांजो इहो मंशूर हो असांजे अॻुवाणनि जो, उन्हनि जो असांखे ख़ुदि इहो हो त भई ठीकु आहे पहिरीं जेका शुरूआत कजे त अॻुवाणनि खां कजे हर कम जी। जीअं असांखे पंहिंजे माइटनि अॻुवान कयो, जीअं पलीजे साहिब जूं औरतूं हुयूं, जीअं असांजा ॿिया अॻुवान हुआ जेके उन्हनि सभिनी जूं औरतूं पहिरियां ई जेके निकितल हुयूं, तॾहिं जॾहिं निकिरे थो माण्हू हिकिड़ो अॻुवाननि जूं औरतूं निकिरनि थियूं त उनजे पुठियां कारकुननि जो औरतुनि खे बि कमु करणु सहुलो थिए ऐं इहो मर्द उन्हनि खे इजाज़त ॾियनि था त तव्हां जेको आहे सो हिन सां गॾु निकिरो। पोइ उन गिरफ़्तारी ॾिनी उन ते, ऐं तंहिंखां पोइ मुंहिंजी पुफीअ ॾिनी ॿिए ॾींहुं गिरफ़्तारी, पुफी मरियम ॾिनी गिरफ़्तारी, जंहिंजो मां तव्हां सां ज़िक्र कयो त उन कहाणियूं लिखियूं आहिनि, उन गिरफ़्तारी ॾिनी। पोइ ईअं असांजो गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू थियो। उन में औरतूं जेके गॾु थींदियूं हुयूं ऐं जुलूस लाइ, पहिरियों जुलूस असांजो हो हिन में रेशम गलीअ वटि, उते हो पहिरियों जुलूस असां उते कयो। उते त माना वॾो जेको पहिरियों ई उन्हनि खे ख़बर कोन हुई त हो त अची विया सभु, पुलिस ही सभु अची गॾु थिया ऐं उन्हनि खे औरतुनि खे चयोसीं त गिरफ़्तारी ॾियो, त हुननि चयो त असीं औरतुनि खे गिरफ़्तार कोन कंदासीं। छो त हुननि जो ख़्यालु हो त औरतुनि खे गिरफ़्तारी कंदासीं त अञा ई वधीक तहरीक त वधीक थींदी ऐं उन्हनि में तेज़ी ईंदी। पर असां चयो, हुननि औरतुनि चयो त भई ठीकु आहे असांखे गिरफ़्तार थियणो आहे हिन ज़िया जे ख़िलाफ़ु, जमहूरियत लाइ जेको कारो दौर आहे, मार्शल लॉ लॻी पिया, इन जे ख़िलाफ़ु असांखे थियणो आहे। असीं जेको आहे सो असां कंहिंजे चए ते कोन आहियूं, असीं पाण ख़ुदि जेको आहियूं हुयूं ऐं असांखे गिरफ़्तार थियो। पोइ उहा लेडीज़ पुलिस आई, उन्हनि ॿिन्ही खे गिरफ़्तार कई। ॿिए ॾींहुं वरी पुफीअ जी असांजी गिरफ़्तारी, उहा शाब सैनी मां वटां हुई गिरफ़्तारी हुनजी। उते बि वॾो जुलूस थियो, उते पुलिस जेको आहे छापो आयो। पोइ औरतूं टिड़ पकड़ थी वेंदियूं हुयूं, निकिरी वेंदियूं हुयूं के केॾांहुं के केॾांहुं, ऐं गिरफ़्तार ॾियण वारियूं औरतुनि खे असीं हार पाराईंदा हुआसीं, नारा हणंदा हुआसीं, ज़िया जे ख़िलाफ़ु नारा लॻंदा, ऐं औरतूं तमामु माना एतमाद सां, ऐं वॾो उन्हनि में एतिरो हिकिड़ी निफ़रत हुजे। उन वक़्तु ज़िया जे लाइ तमामु घणी निफ़रत पैदा थी वई। हिकिड़ो त पुट खे फांसी आई, ॿियो मुल्क में जेका हालात पैदा थी विया, तमामु घणा माण्हुनि खे तकलीफ़ूं हुयूं, बग़ावत जो बिल्कुलु। त उन हिसाब सां पोइ औरतूं बिल्कुलु उन में एॾो जोश जज़्बो हो जो हुननि खे माना जेल जी जान जी न जेल जी परवाह न हुई। त उहे पोइ असांजी औरतूं ईअं ई सिलसिलो इहो हलियो त भई गिरफ़्तारियूं जेके औरतूं थियूं से सेंट्रल जेल खणी वेंदा, वठी वेंदा सेंट्रल जेल, कॾहिं हू पंहिंजी गाॾी में वठी वेंदा, कॾहिं हुननि खे बस में बि वठी वेंदा। पोइ उहो असां पहिरीं त उहे थाणे ते वठी वेंदा, जेके आसपास जा थाणा हूंदा हुआ,
ऐं सिटी जो मार्केट थाणो हूंदो, बलजारो थाणो हूंदो, जेके थाणा पोइ असांजा जेके नंढा शागिर्द हुआ, SST जा ॿार हूंदा हुआ, उहे सभु ख़बर वठंदा त छो मायूं औरतूं वयूं केॾांहुं, किथे खणी रखियो अथनि। ऐं उन्हनि औरतुनि खे असीं पंहिंजो बंदोबस्तु करे ॾींदा हुआसीं, पाणी बिस्किट वग़ैरह पैसा जेके हुननि सां गॾु हूंदा हुआ। पोइ थाणे में राति जो रहंदा त असां उन्हनि खे हंधि वग़ैरह सभु मोकिले ॾींदा हुआसीं। ॿिए ॾींहुं हो उन्हनि औरतुनि खे हू चवंदा त भई तव्हीं छो आयूं हुयो, ऐं हिते तव्हां त कुझु कोन्हे, फाज़िल ऐं पलीजो साहिबु त उहिदा त खणी विया आहिनि, उहे त चवनि था त असां जिदोजहद तां ई हथु खणी विया आहिनि, तव्हीं छो थियूं गिरफ़्तार। असीं उन्हनि जी हो चवंदियूं, असीं उन्हनि जे चए ते कोन आहियूं, असीं पाण गिरफ़्तारी ॾियण आहियूं ऐं ज़िया उल हक़ जे ख़िलाफ़ु असांखे जिदोजहद करणी आहे, असांखे जेल मोकिलियो। पोइ ईअं उन्हनि खे उहो जेल वेंदो। पोइ जेल में तक़रीबन तमामु घणियूं औरतूं जेके से रहियूं, 7 महीना उहे जेल में हुयूं, 7 महीना जेल में हुयूं, पर जेल में बि उहो माना अहिड़ी तरीक़े सां रहियूं ऐं डिसिप्लिन सां रहियूं जो हुननि पंहिंजो उते पंहिंजो क़ाइमु नालो ऐं सभु पंहिंजो क़ाइमु रखियो। ऐं सभु माना पोइ जीअं आयूं ज़मानत बि उन्हनि कोर कराई। ऐं मुंहिंजे बाबा जी जेका असांजी ॿी मदर हुई जेका, ऐं उन बि गिरफ़्तारी ॾिनी हुई ऐं उनजी तबियत ख़राबु थी वई। उनजी तबियत ख़राबु थी वई त पोइ उन लाइ चऊं त हिननि खे उहो जेको आहे सो हुनजी ज़मानत करायो। हुन चयो ज़मानत कोन कराईंदसि। ऐं असांजी शाहपुर चाकर जी सुखा डायरी हुई, सुखा डायरी, उनजी तबियत ख़राबु थी वई, पर उन चयो आऊं ज़मानत कोन कराईंदसि। असां उनजी ज़मानत कोन कराई, थी कोन, उन पाण कोन कराइण ॾिनी। त माना ओतिरो एतिरो उन्हनि औरतुनि खे जोश जज़्बो उहो इनक़िलाबी तरह उहे तयारु हुयूं। इहे सभु ॻोठ जूं औरतूं हुयूं, ॿारहड़ी जूं औरतूं हुयूं, मज़बूत औरत हुयूं, जिन खे हिकिड़ी तनज़ीम जी ऐं बाशऊर हो। शऊर इहो त माना उहो त असां शुरूअ खां ई उहा माना तैलीम ॾिनी त भई हीउ जेको सिस्टम आहे, हीउ सिस्टम जेको आहे इहो सही कोन्हे। इहो सिस्टम जेको आहे सो बुनियादी तरह इंसानी हक़नि जी लताड़ आहे ऐं तव्हांजा हिन राइट्स आहिनि, हिन समाज हिन मुआशिरे में तव्हांजो हक़ु आहे ऐं तव्हां ई जेको आहे सो मुल्क जो जेके वारस आहियो औरतूं, ओड़ियूं उहे ई तव्हांखे हक़ आहिनि जेका मर्दनि खे हक़ आहिनि, तव्हां गॾिजी जिदोजहद करे सघो थियूं। उहे ई सबबु हो जो उन्हनि औरतुनि उहे जिदोजहद कई ऐं जेल में वयूं ऐं कुर्बानियूं ॾिनियूं। अॼु पंहिंजो नालो तारीख़ में उनजो नालो अॼु क़ाइमु आहे। बिल्कुलु अदी, तव्हां एतिरी जदोजहद औरतुनि जी ॿुधाई आहे। मां त उन एरा में वई हली आहियां ऐं सोचां थी त असांजी सिंध जूं औरतूं जेके आहिनि उहे केतिरियूं न बाहिमत बाइख़्तियार ऐं हिमत भरियूं आहिनि, जेको एतिरी जदोजहद उन्हनि कई आहे। सो हाणे हलूं था अती अतिया जी तरफ़। अतिया मूंखे इहो ॿुधायो त जीअं त औरत हर दौर में चैलेंजिस फेस कया आहिनि, ठीकु आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुदमुख़्तियारी या बाइख़्तियार थियण बि ज़रूरु हिकिड़ो चैलेंज रहियो हूंदो। जॾहिं तव्हां पंहिंजे बिज़नेस खे स्टार्ट कयो हूंदो या मार्केट में आया हूंदा त ज़ाहिर आहे तव्हांखे एतिरी ख़बर न हूंदी त कीअं मार्केट में पंहिंजे प्रोडक्ट्स खे लॉन्च कयूं, या हिकिड़ो जेको अतिया इस्माइल जो हींअर नालो आहे उन नाले खे ठाहिण में ज़ाहिर आहे घणी स्ट्रगल तव्हां कई हूंदी, त उनखे ॿुधायो केतिरी तव्हांखे चैलेंजिस फेस आया। अच्छा, हे जॾहिं ॾिठो वञे त ट्रेडिशनल हिकिड़ो वक़्तु अची वियो, मतिलबु को एॾो पुराणो न आहे, 10-12 साल 15 साल पोइ हिते कजे त इहो जेका ट्रेडिशनल शइ इहो जेको आहे न पोइ शुरू थियो। मतिलबु इन खां अवल बकौलदी चयो त वॾनि शहरनि में त टिपिकल शयूं पाइण बि ॾिनियूं न वेंदियूं, टोपी अजरक बि न यूज़ थींदो। त तॾहिं जॾहिं मां कमु शुरू कयो, उहो एॾो वक़्तु पुराणो न आहे, 10-12 साल या 15 साल अवल बि शुरू कयो। ॻोठनि में वञी उहो जेके सभ खां यूनिक कम असां वञी खोजनाऊं कयूंसीं, वञी वरितासीं, त उन महिल जेके औरतूं ओॾो कमु न पियूं कनि। मतिलबु उहो आंदो बाक़ाइदा हिकिड़ी ड्रेस ठाही, मॉडर्नाइज़ करे ऐं आम यंग छोकिरियुनि ताईं पहुचाई, त तॾहिं न हुयो। हाणे जॾहिं इहा सोशल मीडिया स्पेशली जॾहिं आई आहे त हाणे सभ खे इहा ख़बर पवे थी, छो जो औरत हर सुघड़ आहे। जेकॾहिं तव्हां ॾिठो वञे त ख़ासि करे ॻोठ जी औरत त सुघड़ आहे, सभ खां सोना हथ आहिनि हुन जा। पोइ हाणे आम जाम थी वियो आहे, त तॾहिं उहे सिलेक्टेड कमु थींदो, थोरो कमु थींदो ऐं क्वालिटी वारो कमु थींदो। जॾहिं असां शुरू कयोसीं, हाणे उन्हनि साॻियुनि मायुनि ताईं हाणे खोड़ मायूं पहुतियूं आहिनि। हाणे खोड़ जिन कमु कया आहिनि घर में ऑनलाइन, या जेकॾहिं इहा बुटीक बि ठाहिया अथऊं, त हिकिड़ो कॉम्पिटिशन वारो माहौल थी वियो आहे। उन खां पोइ तॾहिं उहो ॻोठनि में ठाहिण वारियूं बि हिकिड़ी मुनासिब क़ीमत में ठाहे ॾींदियूं। वरी असां फैब्रिक करे मतिलबु जोड़े हिकिड़ी असां मॉडर्न बि ऐं ट्रेडिशनल ड्रेस बि ठाहींदासीं, त हिकिड़ी मुनासिब क़ीमत में थी वेंदी। हाणे उहो कॉम्पिटिशन थी वियो आहे, हाणे हर औरत उते पहुती आहे। हाणे जेको ॻोठ में कमु थियूं कनि उन्हनि पंहिंजा रेट वधाए छॾिया आहिनि।
भला 12 साल अॻु कहिड़ो चैलेंज वधीक फेस चैलेंज इहो ई हो त ॻोठनि ताईं रसाई घटि हुई माण्हुनि जी, छो जो जेके असली कमु थिए थो ॻोठनि में ई थो थिए न। ट्रेडिशनल कमु बर्थनि जो कमु त ॻोठनि में थो थिए, लाड़काणो आहे, सक्कर आहे, शिकारपुर आहे, ख़ैरपुर आहे, इवन घोटकी या तव्हां ॾहरकी ताईं, उहा ॾुखी ॻाल्हि हुई। करणु उन्हनि खे सम्झाइण, जो की तव्हां ॾिसो न हिकिड़ी जेका तव्हांजे दिमाग़ में ज़ाहिर आहे डिज़ाइनिंग डिफरेंट हूंदी, वरी तव्हां अगरि कंहिंखां कमु था करायो त उनखे उन नमूने सम्झाइण बिल्कुलु उहो केतिरो ॾुखियो रहियो। बिल्कुलु ॾुखियो। ऐं हाणे त वरी जेके कमु थियूं उन्हनि जी बि रसाई थी वई आहे, त जेके कमु कनि थियूं हाणे जेकॾहिं पहिरियां हिकिड़ी ऑफर ईंदी मुंहिंजी, जेकॾहिं ऑफर वेंदी त हेतिरे में ठाहे ॾियो, हाणे उन्हनि वटि 10 ऑफर्स थियूं अचनि, हाणे उन्हनि वटि ऑप्शन वधी वियो आहे, ऐं जेका आहे पंहिंजी क़ीमत जी जेका आहे उहा वधाइण जो बि ऑप्शन अची वियो आहे। सो इहा मुश्किल आहे, पर इहो सुठी ॻाल्हि आहे, छो जो हिकिड़े माण्हू खे न हुजणु खपे या 2 खे न हुजे। जेकॾहिं ॻोठनि में घणो कमु थिए थो त उहो वॾनि शहरनि ताईं ओवरऑल सॼी दुनिया ताईं पहुचाइण इहा सुठी ॻाल्हि आहे। हाणे थोरी इहा मुश्किल आहे त उहो कमु महांगो थींदो थो वञे वक़्त सां गॾु वक़्त सां गॾु। बिल्कुलु महांगाई त असां चवंदा आहियूं न त अॻे ॻोठनि में मायूं कमु कंदियूं, पोइ हिक में हिकिड़ो मिडिल मैन हूंदो, विच में माण्हू हूंदो, उहो हाणे उन जो वजूद ख़तमु थी वियो आहे। हाणे डायरेक्ट डायलिंग आहे, डायरेक्ट ई माण्हुनि जी जेका आहे न हिक ॿिए सां कनेक्शन थी वई आहे, इन करे बि मुश्किल थी वियो आहे। त हाणे ॾुखियो थो थिए, ॾुखियो नथो थिए, महांगो थी वियो आहे। हा, महांगाई ऐं ज़ाहिर आहे घणा सारा चैलेंजिस आहिनि जेके ऐं सम्झां थी त जॾहिं जॾहिं तव्हांजो बिज़नेस बि ग्रो करे थो, तव्हां अॻियां वधो था, त उहे चैलेंजिस बि ओतिरा ई तव्हांजे साम्हूं अचनि था। अदी शहनाज़ जी तरफ़ हलंदसि त अदी जीअं त तव्हां सियासी मैदान में तमामु घणो कमु कयो आहे, ऐं मां चाहियां थी त जेके नियाणियूं या जेके औरतूं अव्हांखे ॾिसी रहियूं आहिनि, ऐं जीअं मूंखे सियासत में वञण जो शौक़ु आहे या असांजी उन्हनि भेनरुनि खे, त तव्हां उन्हनि खे कहिड़ियूं सलाहूं ॾियणु चाहींदा त उहो कीअं सियासत में पंहिंजो उन मैदान में पंहिंजो नालो कमाए सघनि थियूं या अॻियां वधी सघनि थियूं, या सियासत में हालांकि मां सम्झां थी घणो फ़र्क़ु आहे, जेके सियासत तॾहिं तव्हां कई ऐं अॼु जी सियासत में तमामु घणो फ़र्क़ु आहे, पर उनखे तव्हां कीअं थियूं ॾिसो ऐं कहिड़ी सलाह ॾियणु चाहींदियूं? ॾिसो न, हाणे जेको दौरु आहे हींअर असीं ॾिसूं था त औरतूं काफ़ी अॻिते आहियूं आहिनि, उन जा सबब ॾिसो त असीं ॾिसूं था त कहिड़े सबब माना कीअं जेको आहे सो उन्हनि में इहा तब्दीली आई आहे। त तव्हां ॾिसो हींअर मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, तंहिंखां पोइ पढ़ाई अॻिते औरतुनि में औरतूं वधियूं आहिनि, पढ़ाई शुरू वधीक थी आहे, ॻोठनि जूं औरतूं जेके आहिनि हाणे एक्टिव आहिनि, उहे अचनि थियूं। जीअं तव्हां ॾिसो, जीअं पाण खे ईअं अॻियां ॿुधायो त अॻियां जॾहिं बि असीं जेके शो लॻंदा आहिनि त उन्हनि में औरतूं पंहिंजा भर्त खणी ईंदियूं आहिनि, ॻोठनि जूं बिल्कुलु सभु उहे लॻंदा आहिनि, उहे ॻोठाणियूं ईंदियूं आहिनि। त इहो हिकिड़ी तब्दीली आहे। हाणे तब्दीली असीं जॾहिं इन समाज इन मुआशिरे में ॾिसूं था त सियासत ऐं तव्हां अदब ऐं जेको आहे सियासत अदब पढ़ाई इहे त तव्हांखे अलॻि नथा करे सघो। असीं हाणे ॾिसूं था, हाणे आऊं हिन वक़्तु सिंधी अदबी संगत में बि आहियां, ऐं त हाणे सिंधी अदबी संगत में बि आहियां, त उते जेके असांजो असीं ॾिसंदा आहियूं त भई जेको असांजो अदब आहे असीं जेको लिखूं था त उहो अदब में असीं छा था लिखूं। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असांजी इनक़िलाबी कम जी शुरूआत हुई तॾहिं मज़ामती शाइरी शुरू हुई। मज़ामती शाइरी ते वॾा वॾा शाइर पैदा थिया, मुंशी इब्राहिम हो, सरवेज तिजावली हो, मोहम्मद खान मजीदी हो, ऐं तमामु ॿिया घणा शाइर हुआ जेके, ऐं उन्हनि जेको आहे सो तोणे शेख अयाज़, उन्हनि बि उहा मज़ामती शाइरी कई। त हाणे उहा मज़ामती शाइरी अदब जेको आहे सो ई उन्हनि खे वधाए थो, माना हिकिड़ो जज़्बो ॾियारे थो, ऐं उहा ई सियासत आहे। त ॾिसो त असीं जेके सियासी मसइला ऐं समाजी मसइलनि खे असीं नथा अलॻि करे सघूं। हाणे समाज में असांजो मसइलो थियो, हिकिड़ो असांजो मसइलो आहे औरतुनि जो, असीं जॾहिं उनखे खणी ॿाहिरि था वञूं, ॿाहिरि बीहूं था, त उहो सियासी आहे। हाणे असीं त इहो नथा करे सघूं न, इन करे जेको समाज में जेके मसइला थियनि था, औरतूं अॻियां अचनि थियूं। तव्हां ॾिसो हिन वक़्तु जेको औरत कारोकारीअ जो मसइलो आहे, कारोकारी जे लाइ जेको असीं जेके जदोजहद करियूं पिया, जॾहिं असीं वञूं पिया, त उहो सभु त उहो ई त आहे न, सियासी इशू थी वियो न, सियासी इशू। त हिन वक़्तु उहो सियासी इशू आहे। हाणे औरतुनि खे मुंहिंजे ख़्याल में त औरतूं जेके अचनि थियूं अॻियां कमु कनि पियूं, उन्हनि खे जेको कमु आहे उहो सियासी ऐं समाजी गॾु आहे। सियासी त उन सां गॾु जेको जेके अचनि थियूं जॾहिं इन्हनि में, त उन्हनि खे वधि में वधि पंहिंजा जेके हक़ सम्झणु घुरिजनि त असांजा हक़ कहिड़ा आहिनि हिन मुआशिरे हिन समाज में, ऐं जेके मसइला थियनि था औरत खे उन्हनि खे हिमत सां मुक़ाबिलो करणु खपे। तव्हां ॾिसो जेके हींअर अॻु में ॾिसो तव्हां त पाण जेके कारोकारी जा अॻु में बि हूंदो,
मसइलो इश्यूज़ हुआ पर उहे ढकिजी थिए विया। हाणे उहे ॿाहिरि था थियनि, हाईलाइट था थियनि, त इन करे जो उहे औरतूं आवाज़ उथियारनि थियूं। हाणे उनखे ख़राबु नथो सम्झो वञे भई अॻु में हो त भई हिनखे ढके छॾियो, इहो ग़लति आहे, इहो कीअं ॿाहिरि निकिरंदो, ख़ानदान जी बदनामी आहे, ॻोठ जी बदनामी आहे। पर हाणे हिनखे बदनामी नथो चयो वञे, हाणे के ज़ुल्म चइजो थो वञे, नाइंसाफ़ी चइजी थी वञे ऐं उन लाइ इंसाफ़ थो घुरियो वञे। त इहो सॼो कमु आहे असांजे औरतुनि खे। हींअर वधि में वधि इहो मसइलो आहे औरतुनि जे लाइ त औरतूं बाशर थियनि, पंहिंजे हक़नि जे लाइ उथियनि ऐं इन्हनि खे उनखे सम्झनि। जिते जिते हुननि खे इहे मसइला आहिनि, चैलेंजिस आहिनि, उते उन चैलेंज जो मुक़ाबिलो कनि। ऐं इहे ई मसइला आहिनि, इन सां जॾहिं औरतूं पढ़ाईअ सां गॾु इन्हनि मसइलनि, समाजी मसइलनि खे मोड़ ॾियूं, इहा ई सियासत आहे। ॿी ॻाल्हि आहे पार्लियामेंटी सियासत। त पार्लियामेंटी सियासत में बि असांजे औरतुनि खे अचणु खपे जॾहिं जिते जिते आहिनि ऐं जे चाहिनि थियूं उन में बि ईंदियूं। छो त असांजो पार्लियामेंट में जॾहिं असीं औरतूं असांजूं वेंदियूं ऐं उते उहे पंहिंजी ॻाल्हि रखंदियूं, जे अहिड़ियूं औरतूं हूंदियूं पंहिंजी ॻाल्हि रखंदियूं, औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी त उहा मथे वेंदी। त इन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो त घणी तब्दीली आई आहे, वॾी तब्दीली अचण जी ज़रूरत बिल्कुलु घणी आहे असां वटि। छो त असां वटि हींअर हद खां वधीक जेको नाइंसाफ़ी आहे सा औरत सां ई आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। इन करे जो हुते हा बिल्कुलु मुआशिरे में, समाज में, पंहिंजे घर में। ऐं त उन जे लाइ औरत खे अॻिते आई बि आहे ऐं वधीक जेको आहे सो उन खे स्ट्रांग थियणो पवंदो, वधीक क़दम खणणा पवंदा ऐं मुक़ाबिलो करणो पवंदो। त मूं ॾिठो आहे तमामु घणियूं औरतूं जेके आहिनि से अॻिते हींअर आयूं आहिनि, जिन मुक़ाबिलो कयो आहे असां ॾिसूं था। त अञा बि इहा ई ज़रूरत आहे असांजे समाज या मुआशिरे में। त इहो ई मुंहिंजो पैगाम आहे त भई असांजी औरतुनि खे स्ट्रांग थियणु खपे, तइलीम ऐं सां गॾु हुननि खे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जिदोजहद करणु खपे। बिल्कुलु तमामु बहितरीनु मैसेज अथई तव्हांजो त औरतूं जेके आहिनि उहे मज़बूत हुजनि, जदोजहदी हुजनि, त असां पंहिंजा हक़ वठी रहनि, न कि ईअं त उन्हनि खे छॾे ॾियनि। जेको तव्हांखे हक़ आहे तव्हां उनखे हासिलु करियो। अच्छा, हिन सां गॾु ई अतिया जी तरफ़ हलंदासीं। त अतिया, तव्हां जीअं ॿुधायो त हाणे जेको तव्हां मायुनि सां कनेक्शन जो हिकिड़ी ॻाल्हि कई, त अॼुकल्ह उहे डायरेक्ट थी वियूं आहिनि। ठीकु आहे, त हाणे इहो आउं सम्झां थी त सोशल मीडिया जो हिन में को रोल आहे ऐं जे आहे त पोइ उनखे तव्हां कीअं था ॾिसो, त उन नया मौक़ा पैदा कया आहिनि या नवां ख़तरा पैदा करे छॾिया आहिनि? न बिल्कुलु नवां मौक़ा इन लिहाज़ सां। हूअं त के ख़राबियूं आहिनि, उहा अलॻि मौज़ू थी वेंदो। पर जेकॾहिं बिज़नेस लाइ या वरी इन्हनि कमनि जे लाइ जेको माण्हू स्पेशली औरतुनि जे लाइ सोशल मीडिया ई सवलो करे छॾियो आहे। छो जो उन में उहे ई आहे त माण्हुनि खे मौक़ा बि मिलनि था, हिक ॿिए सां कनेक्शन बि थी वञे, मीडिया थ्रू, फ़ोन थ्रू थी वञे। उनखां पोइ वरी कम खे जेका आहे न असां डिफरेंट उन में जदीद दौर में वठी वञण लाइ बि न सभ खां बहितरीनु मीडिया इहो कयो आहे। छो जो हाणे रोल प्ले कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हाणे जेको मक़सदु मुंहिंजो इहो हुयो त जेका न्यू जनरेशन आहे कल्चरल ड्रेसिस पाइनि, असां उन्हनि खे मॉडर्न कयोसीं। हाणे उहे छोकिरियूं सोशल मीडिया थ्रू ई मतिलबु उन खे अञा वधीक फ्यूजन, अञा जदीद चाहिनि थियूं पियूं। हाणे त उन्हनि जी फरमाइश हूंदी आहे त तव्हां जीन्स ते बि ठाहियो, तव्हां शर्ट्स बि ठाहियो, तव्हां कैप्स ते बि ठाहियो। मतिलबु मां शुरू नंढनि ॿारनि ऐं औरतुनि जे लाइ कयो स्पेशली, त तमामु पॉज़िटिव असरु पियो आहे ऐं तमामु फ़ाइदेमंद रहियो आहे। ॻोठाणियूं औरतूं या पोइ पयल शहरनि जूं औरतूं इन सोशल मीडिया थ्रू ई अॻिते आयूं आहिनि ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त कमु वधंदो रहे हर शहर मां ऐं हर ॻोठ मां। जेकॾहिं निकिरी वॾनि शहरनि ताईं अचे थो, एग्ज़िबिशन थियूं लॻनि त ॻोठाणियूं औरतूं पाण थियूं अचे पंहिंजा स्टॉल मतिलबु हणनि। त इहा सभ खां बेस्ट ॻाल्हि थी वई न, तमामु घणी कामयाबी आहे। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त हाणे अकेला असां न आहियूं या 2-3 माण्हू न आहिनि, हाणे खोड़ ऐं वैरायटी अची वई आहे हर कम में। भला अतिया कलेक्शन पाईंदड़नि खे तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो? हा, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजा जॾहिं कल्चर डे ईंदो आहे त मोस्टली सिंधी चैनल मुंहिंजा कपिड़ा पाईंदा आहिनि। मां ॾाढे प्राउडली ख़ुशि थींदी आहियां, मां इन ते प्राउड कंदी आहियां। त बल्कि हाणे त वरी ॿिया बि खोड़ अधियूं कमु कनि थियूं, उहे बि अचनि थियूं पियूं। सो मां चाहींदसि त इहो असांजो क़ाफ़िलो वधंदो रहे, ईअं न त 2-3 माण्हुनि ताईं रहे। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे।
त चलो ठीकु आहे। हाणे नाज़रीन असां जेको आहे सो तयारु थी वञूं था अतिया जी कलेक्शन जे लाइ। जेको हाणे सकाफ़ती ॾियारो ईंदो त सॼो सिंध जो फ़ोन कॉल्स जेके हूंदियूं उहे अतिया जी तरफ़ हूंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु अतिया तयारी पकिड़े वठो। बिल्कुलु सो नाज़रीन महिरबानी अव्हां जी, अव्हां सॼे प्रोग्राम में असां सां गॾु रहिया, ऐं महिरबानी असांजे महिमाननि जी जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं एतिरी दिलचस्प गुफ़्तगू थी त हिन में इनकलाब बि शामिलु हुयो त जदीद नवां रंग बि शामिलु हुया। पर मां सम्झां थी त जेको मां उन दौर में वई हलियसि जंहिं दौर में औरत वॾी जदोजहद कई आहे, जाखोड़ कई आहे, वरी उन सां गॾु अगरि अॼु जो दौरु ॾिसजे त अॼु जो दौरु बि घटि न आहे, औरत अञा ताईं पंहिंजे उन जाखोड़े किरदार में आहे। सो असांखे इजाज़त ॾींदा अॼु जे प्रोग्राम मां। सुभाणे वरी मिलंदासीं नवनि महिमाननि सां गॾु, ताज़नि ख़बरुनि सां गॾु, नयुनि ॻाल्हियुनि सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।